दोस्तों, सिंधु सलाह जीएस सिंह 29 मई जो ॾींहुं आहे ऐं वॾी महिरबानी मुंहिंजे उन्हनि दोस्तनि जी जिन महसूस कयो त अॼु के अहम ऐं तमामु हिकिड़े ज़रूरी मौज़ूअ ते मां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयां। वर्ल्ड कांग्रेस जी, वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी ऐं सिंधी संगत यूके जी महिरबानी जिन एॾो बहितरीनु प्रोग्राम जेको आहे सो ऑर्गनाइज़ कयो आहे ऐं मूंखे जेके असां दोस्तनि दावत ॾिनी आहे त मां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयां। हाणे अॼोके हिन मौज़ूअ जी अॼोके हिन टॉपिक जी जेका असांखे ॿिटी अहमियत आहे ऐं पहिरीं अहमियत आहे वर्ल्ड कांग्रेस सिंधी कांग्रेस ऐं असांजे सिंधी संगत यूके वारनि हिकिड़े क़िस्म जी मूवमेंट हलाई आहे, तहरीक हलाई आहे अवेयरनेस जी, त दुनिया जहान खे असांजे दुखनि दर्दनि जी, सिंध जे अज़ीम हीरोज़ जी, उन्हनि जे सारोज़ लांगिस जी ख़बर पवे त सिंध पंहिंजी आदर्शनि खे पोइ अखियूं इहे कमु नथो आहे, पर आदर्शन उनजो लाज़वाल अंदाज़ सां हिकिड़ो दफ़ो आहे क़ुर्बानी ॾेई करे उहा हैसियत ऐं अहमियत जेका असां वरिती आहे। तंहिंजे करे पहिरीं पॉइंट जेकी आहे अॼोके हिन प्रोग्राम जी उहा आहे अवेयरनेस ऐं ॿी अवेयरनेस ईंदी सिंध में असांजा उहे दोस्त जेके ॿाहिरि रहनि था दुनिया में ऐं उनजे लाइ हे हिकिड़े क़िस्म जो उनजी हिकिड़ी वकालत आहे। उहे ॼण सिंध में रहंदड़ माण्हुनि खे हिकिड़े क़िस्म जो आथत थींदो, यकीन थींदो त असांजा पंहिंजा माण्हू असांजा जेके मुल्क खां ॿाहिरि रहनि था उहे असांजी सपोर्ट कनि था पिया, असांजे जेको आहे ॾुखनि दर्दनि सूरनि क़ुर्बाननि खे जेको आहे सो सपोर्ट करणु का मामूली ॻाल्हि कान्हे का। तंहिंजे करे इहा हिकिड़े क़िस्म जी हिकिड़ी इनकरेजमेंट थींदी, हीअ अवेयरनेस जी जेका मूवमेंट आहे उहा मूवमेंट ऑफ इनकरेजमेंट जेकी थींदी हुन रेस्टोर थींदो हिकिड़ो तालुक ऐं असांजो एतमाद सिंध वारनि माण्हुनि जो उन्हनि सिंध सां जेके ॿाहिरि रहनि था। अच्छा, हाणे हिन जी ॿी अहमियत बि आहे हिकिड़ी, उहा अहमियत हीअ आहे त अहिड़ा मौक़िया मुहक़िक़नि खे तारीख़ नवीसनि खे जेको हुनजो तवजो छिकाईंदा आहिनि त उहो कुझु न कुझु कमु कनि पंहिंजी धरतीअ लाइ, जंहिंजो खाइनि था तंहिंजो थोरो ॻाइनि। सिंध जे अज़ीम धरती अज़ीम माण्हू पैदा कया आहिनि ऐं उन्हनि ते असां उन हिसाब सां कमु न कयो आहे। असां वटि ईअं थियो आहे त गिरोही क़बाइली ऐं ॿियनि ग़लति असर जे करे सिलेक्टिव थी विया आहियूं तारीख़ नवेसीअ में ऐं तारीख़ बीनीअ में ऐं तारीख़ क़ौमीअ में। पर तारीख़ जेकी थींदी आहे उहा कलेक्टिव हिकिड़ो विजन आहे, कलेक्टिव विज़डम आहे, कलेक्टिव हिस्ट्री ऑफ द पास्ट आहे। क़ौमुनि जे लाइ त ज़रूरी आहे न त असांजो जेको उन एलिमेंट्स आहिनि डेफिनेशन में जेके अचनि था उनखे पंहिंजी धरती हुजे, उनखे पंहिंजो माज़ी हुजे, उनजो पंहिंजो मुस्तक़बिल हुजे, त इहा जेको माज़ी जेको आहे न उहो जेको आहे फ्यूचर जेको आहे अपराइट आहे या न आहे, उन में ॾुख आहिनि या न आहिनि, पर उनजी हिकिड़ी अहमियत हूंदी आहे। हाणे सिंध सदियुनि खां वठी वॾा माण्हू पैदा कया आहिनि, हीरोज़ पैदा कया आहिनि। मां सॼी तारीख़ खे कोन चलाईंदुसि, असां पंहिंजे माज़ी क़रीबे दौरनि खे वठंदासीं, ख़ासि तौर ते अंग्रेज़ जे दौर खे ऐं पाकिस्तान वारे दौर खे थोरो कंपेयर कंदासीं, तक़ाबुली मुतालो कंदासीं त जीअं असां ख़बर पवे त असांजे हीरोज़ जेको आहे सो जॾहिं धारिया हुया, फिरंगी हुया, उन वटि कहिड़े कहिड़े हिसाब सां उन्हनि रिएक्ट कयो, कीअं हालतुनि खे फेस कयो ऐं अॼोके असांजे दौर में उन्हनि ते छा थी गुज़रे ऐं उहो कीअं था फेस कनि। हाणे मां ॾिसो 1943 में सिंध ते कब्ज़ो थियो, 1943 1957 में सॼे हिंदुस्तान में हिकिड़ी बग़ावत थी फिरंग जे लाइ, फिरंग जे ख़िलाफ़ु माण्हू उथी पिया। तहक़ीक़ कान थी आहे असां वटि, पर मवाद मौजूदु आहे। 1943 में ग़ुलाम थींदड़ मुल्क
1857 में भरपूर हिकिड़ो पार्टिसिपेट करे थो पियो रिवोल्ट में, सिविलियंस भी नॉन सिविलियंस भी। जेके अंग्रेज़ सिपाही हुया या असांजा सोल्जर्स हुआ, उन्हनि खे पकड़ियो आहिनि, उन्हनि खे पोइ कराची में जेको इम्प्रेस मार्केट आहे उन आस पास उन्हनि खे तोहफ़े मुंहं में ॾिनो आहे। ऐं जेके सिविलियन माण्हू हुया उहो किताबनि में अचे थो पियो, तारीख़ में लिखियो पियो आहे 1858 में कमिश्नर खे हिदायतूं कयूं आहिनि त हिन खे पकड़े जो कारे पाणी सज़ा जे लाइ मोकिले इंडमान ॿेट ॾे ॾियारे मोकिल। हाणे इहे पनड़ा खोलणा आहिनि, ॾिसणा आहिनि त कहिड़ा कहिड़ा माण्हू हुया। असां वटि हिकु दफ़ो मज़मून आयो आहे हिन में तरीक़े जेको आज़ादी जंग जेके था चवनि, जेके अंग्रेज़ रिवोल्ट था चवनि। मूं मिसाल इन करे ॾिनो तव्हांखे महसूसु कराया त सिंध जो माण्हू हीरो रहियो आहे शुरू खां वठी। हाणे हेठि मूं 1957 जी ॻाल्हि कई। 1993 में जॾहिं ॿेट ते कब्ज़ो थियो असांजे मनोड़े ते, उन खां पोइ कराची असांजे हथनि मां वियो शहर, त सिंधी माण्हुनि हुनखे बर्दाश्त न कयो। हिकिड़ो अंग्रेज़ फिरंगी कैप्टन हुयो, माण्हुनि रिवोल्ट कयो, हिकिड़े क़िस्म जो बाग़ियान अंदाज़ इख्तियार कयो। 20 माण्हू गिरफ़्तार कया आहिनि सिंधी। पोइ उन्हनि मंझां 5 माण्हुनि खे उन्हनि जेका असां मौत जी सज़ा ॾिनी, कोर्ट मार्शल कयो बाक़ाइदे। हाणे इहो वाक़ियो आहे 1839 जो। 1839 जो वाक़ियो थियो, माना जॾहिं सिंध अञा ग़ुलाम न थी। 1857 जी मूं अव्हां सां ॻाल्हि कई त असांजे इन ॾियारनि में बि जेको आहे त माण्हू जेको हुयो सिंध हीरोज़ पैदा करण वारो ख़ितो आहे, धरती आहे, मुल्क आहे। ऐं हिते कॾहिं सिंध कॾहिं सॾ न थी आहे। ऐं सिंध वॾा वॾा माण्हू जेके हिते पैदा कया आहिनि। सो हाणे असां अचूं था पंहिंजे हिसाब सां जेके मूं ॻाल्हियूं कयूं त असांखे हिन जी रिसर्च जी ज़रूरत आहे। ऐं उनखे मां आख़िर में ॻाल्हाईंदुसि। पहिरियों मां थोरो हिकिड़ो जेको आहे ॾेई वठां ॿ टे इशारा पंहिंजे तारीख़ जे हवाले सां। मूं ॻाल्हि कई पंहिंजी हिनजी 2 वाक़िअनि जी, 1839 जो ऐं 1857 जो। साबित करण जी कोशिशि कयमि त सिंध उन दौर खां वठी हीरोज़ पैदा कया आहिनि। अच्छा, हीरोज़ 2 क़िस्मनि जा असां चई सघूं था। हिकिड़ा उहे जेके शहीद थिया, उहो टॉप ते उहे ईंदा। हिकिड़ा उहे जिन पार्टिसिपेट कयो ऐं पंहिंजी जान बचाइनि, पंहिंजो कमु कयनि। सो साईं, हाणे हिन में टियों वाक़ियो थियो आहे जॾहिं अंग्रेज़नि सिंध ते कब्ज़ो कयो आहे। नेपियर गवर्नर आहे त मीरपुर ख़ास ॾे मुख़्तियार कारीअ खे जेका बाहि ॾिनी आहिनि ठाकुरनि। हाणे हिते एतिरो अंदाज़ो लॻायो न त सिंध जो माण्हू जेको आहे, आवाम जेको आहे, उहो फितरतन जेको आहे सो हुनमें हीरो जितां मोहबत त आहे, पर उहो ख़ुदि हीरो बि आहे। उहो हीरो वर्शिप इन करे थो करे त इहा का जेके त हीरो हुजण वारियूं हुनमें सलाहियतूं ऐं लियाकतूं आहिनि। वर्शिप नथो करे, एप्रिसिएशन थो ॾिए। सो साईं, तंहिंखां पोइ वरी हिकु साल ॻाल्हि म्यूटियन जी ॻाल्हि कई। हाणे वॾो ॿियो हुर मूवमेंट कया आहे। हुर मूवमेंट में छा थियो? हिकिड़ो पहिरियों मिसाल आहे गॾियल हिंदुस्तान में, जंहिंमें अंडरग्राउंड तहरीक हली, अंग्रेज़नि खे नक में दम ॾिननि। अंग्रेज़नि जेको सो मार्शल आहे जेकी सा उहा नाफ़िज़ कई सिंध में साल जा साल। ऐं क़त्ल आम थियनि हिकिड़नि हुरनि जो। हुर केरु आहे? जेके सूर्य बादशाह जे चवण सां अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु कमु पिया कनि। ऐं हिन में ॾिसो, सूर्य बादशाह पीर बागारो जेको उन ज़माने में हुयो, उन पंहिंजी कुर्बानी ॾिनी जान जी, ऐं उन्हनि जे अलाए केतिरनि मुरीदनि ऐं हुरनि कुर्बानी ॾिनी। त इहे हीरोज़ आहिनि न। असां 1939 खां वठी जॾहिं अचूं था, ज़िक्र था कयूं त इन समूरनि हीरोज़ खे यादि करिणो आहे। समूरनि हीरोज़ जो जेको आहे सो शुक्र अदा करिणो आहे। समूरनि हीरोज़ जो जेको आहे सो हुन ते रिसर्च असांखे करणी आहे। जाम अंदाज़ सां कमु करे जेको आहे सो दुनिया जो असांखे पेश करिणो आहे।
त सिंध संड न आहे, सिंध खे ख़बर आहे त हीरो छा खे चइबो आहे, हीरो कीअं थींदो आहे, ऐं उहो तसलुसुल जेको आहे उहो जारी आहे। त तंहिंखां पोइ इहो साॻियो ई दौरु आहे अंग्रेज़ जे दौर ते असां अञा ॻाल्हायूं था। कांग्रेस जे खोड़ जलसनि ते जेको सो अंग्रेज़ जेको सो पुलिस खां शूटिंग कराई माण्हू हुआ कराची में, जेके अॼुकल्ह मुस्लमान करे आराम बाग चवंदो, पहिरियों हुनखे राम बाग चवंदा न। हिते हिकु अधु जलसे ते बाक़ाइदे पुलिस शूटिंग थी आहे, हुन ते इंक्वायरियूं थियूं आहिनि, उहे ॻोल्हायासीं इंस्टीट्यूट ओरिजिनल इंक्वायरी रिपोर्ट, ओरिजिनल माना जेके प्रिंटेड हुयो उहे पियूं आहिनि। माना इहे बि असांजा हीरोज़ आहे जिन तरीक़ूं हलायूं ऐं पाण जेको आहे पंहिंजी जान जी क़ुर्बानी ॾिनी। पर इन्हनि समूरनि में वरी वॾी मुख्य हैसियत जेकी आहे उहा असांजे गबरू जवान जी आहे, ऐं उहो उन सखर जो सॼण ऐं असांजे हीरो हिमू कालाणीअ जेकी क़ुर्बानी ॾिनी। ऐं डिघो कोन ॿार, हालांकि कांग्रेस जे घणनि माण्हुनि अपीलूं कयूं टपीलूं कयूं त बाबा छॾियो, पर हेमू कालाणीअ खे सूर बादशाह खे अंग्रेज़ न छॾियो। हिते जसु जे असांजे वर्ल्ड सिंधी कांग्रेस खे, असांजे यूके जे सिंधी संगत खे जे मौक़ो ॾिनो आहे त इन्हनि खे त यादि कयूं असां, इन्हनि खे त जेको आहे सुठा, ऐं इहे न हुजनि हा त असां जी अॼोकी हैसियत का ॿी हुजे हा न। इन्हनि क़ुर्बानियूं ॾिनियूं, इन रत सां तारीख़ लिखी, ऐं रत सां तारीख़ लिखण जो सिलसिलो सदियुनि खां वठी सिंध में हिकिड़ो जेको आहे सो हलंदो थो अचे। तंहिंखां पोइ ख़िलाफ़त तारीख़ बि पंहिंजे जॻह ते हीरोज़ सां भरी पई आहे। हिननि माण्हुनि वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, हिननि माण्हुनि घणनि खे जलावतन कयो वियो, घणनि खे जेलनि में विधो वियो, घणनि माण्हुनि खे जेको आहे सो हिजरत करणी पई। हालांकि हिजरत वारे फ़ैसिले ते असां नथा ॻाल्हायूं त उहो कहिड़ो सियासी ग़लती हुई, पर इन तारीख़ में बि असां जा तमामु घणा हीरोज़ आहिनि। इन ते मूं कमु कयो आहे गुलियात में, सारोज़ सफ़र साहब फ्रीडम फाइटर्स जे नाले सां मवाद रखियलु आहे। ऐं हाणे इन में जेको अदब ते असरु पियो, माण्हुनि ते असरु पियो। हिकिड़ो ठुला जो हिकिड़ो हुयो पीर राशिदी, उनखे जेल में विधो आहे, मिठल नालो पीर मिठल। पोइ जॾहिं जेल मां 12 महीने जी सज़ा काटे आयो त उन दौरु हिकिड़े जेको शाइर हिकिड़ो शेर चयो त मिठल पीर परणी आयो राति राणी, सखर जेल मां जहाज पंजे जी न्याणी। हिननि हीरोज़ जो जेको कंट्रीब्यूशन आहे उहो माण्हुनि पंहिंजे हिसाब सां उहो कलम बंदि कयो आहे, पर उन ते असां तहक़ीक़ सां जेके असां घटि कई आहे। तंहिंखां पोइ असां अचूं था पिया असांजे मुस्लिम लीग जेको वॾे खां वॾो गंदो हिकिड़ो फ़ैसिलो कयो पंहिंजे तरफ़ माण्हू खे करण जे लाइ। मज़हब जे बुनियाद ते सिंध जी जेका हिन तक़सीम कई उहा तहरीक हलाइनि मस्जिद मंज़िलगाह वारी, ऐं मस्जिद मंज़िलगाह ते सरकारी ऐं गैर सरकारी तौर ते खोड़ रिपोर्टूं आहिनि। गुलायात इंस्टीट्यूट जी वेबसाइट ते अवां वेंदो, हिकिड़ी किरान हालाती आहे, तवील तरीन किरान हालाती आहे, उहा मस्जिद मंज़िलगाह ते उन ते प्रेज़ेंटेशन बि आहे। अवां ॾिसंदा त हिन में जेको हिन जी का इहा हिकिड़ी चइजे त सिंध जे ख़िलाफ़ु हिकिड़ी साज़िश हुई जेका मुस्लिम लीग पंहिंजे सियासी मक़सदनि खे हासिलु करण लाइ उहा उन हलाई। ऐं इन में असां घणा माण्हू जेके आहे सो उहे शहीद थिया, गुमनाम आहिनि घणा, पर उन्हनि में आसाराम पमनाणी आहे ऐं भगत कंवर राम आहे। इहे माण्हू त इंसान दोस्त आहिनि, इन्हनि त दीन धर्म खे परे रखी करे ऐं सिंध जी ख़िदमत कई न, पर मुस्लिम लीग जे ग़लति फ़ैसिले ग़लति तहरीक जेको आहे उहो उनजा दूर असर पिया जिन असांखे नुक़सान में वियो। तंहिंखां पोइ अलाह बख़्श शहीद जी शहादत बि जेकी थी आहे अंग्रेज़नि जे दौर में थी आहे। ऐं हे बि हीरोज़ में हिन करे थो अचे त हिन माण्हू मुआदो अटकायो अंग्रेज़नि सां, हुनखे ख़िताब वापसि कई। ऐं उन्हनि हितां जा जेके चइजे लालची ऐं मफ़ाद पुरस सियासतदान आहे उनजे अॻ जो कंडो हुननि मस्जिद मंज़िलगाह जे तहरीक हलाइण में हिकिड़ो जो इहो मक़सदु हुओ अलाह बख़्श शहीद मकीज़ चढ़ाइजे। सो हिकिड़ी पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन हुई, हिन खे शहीद कयो वियो ऐं उनजी शहादत जेकी आहे
उनजो नसीब हुई, उनजे मुक़दर में लिखियल हुई, पर असांजे हीरोज़ में उनजो उहो शामिलु थिए थो पियो। हाणे इहे ॻाल्हियूं आहिनि असांजूं अंग्रेज़ जे दौर में मूं ॿधो रखिया आहिनि त क़ाबिल मुताले करण लाइ अवां जो तवजो टिकाइण लाइ। अंग्रेज़नि जे दौर में रियासती दहशतगर्दी रही, पर उहा सिलेक्टिव हुई ऐं खुली खुलाई न हुई। हिकिड़ी वेल ऑर्गेनाइज़्ड अंदाज़ सां ऐं पोइ चइजे त उनजो रंग ऐं रूप न हो। उहो पोइ थियो पाकिस्तान थियण खां पोइ, ख़ासि तौर ते जॾहिं जीअं सिंधी तहरीक हली, त उन खां पोइ जेको आहे सो रियासती दहशतगर्दी जा हिकिड़ा नवां तरीक़ा, हिकिड़ा नवां अंदाज़ आया। इन्हनि में सियासी कारकुननि सां जेके ज़ुल्म थिया, जेके ज़्यादतियूं थियूं, उन ते जेकॾहिं लिखिजे त वर्ल्ड कांग्रेस वारनि खे ऐं असांजो सिंधी संगत वारनि खे जेको आहे हिननि खे अलॻि अलॻि मिसाल ॻाल्हि हिकिड़े हिकिड़े माण्हूअ ते जेको आहे सो उहो प्रोग्राम जेको आहे सो कराए था सघनि। हाणे इन में अवां ॾिसो जीअं सिंध जो जेको तस्वुरु ईंदड़ आहे, उनजी ज़िंदगी जो आख़िरी हिसो जवानीअ खां वठी करे घटि, त उहो रहियो पंहिंजो नज़रबंदीअ में रहियो, अॻिते कोॾो कोन हो। जेकॾहिं मिसाल ॻाल्हि गद्दार हो त उन ते तव्हां गद्दारी केस हलायो आहे न, पर छा आहे त ज़ुल्म तशदुद जा हिकिड़ा मिसाल हिकिड़ा क़ाइमु करणा। ऐं इन खां पोइ हर कंहिं पार्टीअ जा कारकुन जेके आहिनि से तकलीफ़ुनि में आया आहिनि, पर जीअं सिंध जा माण्हू जेके आहिनि उन्हनि ते जेको आहे सो ठाहु का ज़ुल्म थिया, उन ते अलॻि हिकिड़े क़िस्म जी असांखे हलाइणु घुरिजे, चइजे त कॉन्फ्रेंस कढाइणु घुरिजे। हाणे इन में जेको आहे सो वॾियूं तहरीकूं आहिनि। हिन ॾिसो न, पाकिस्तानी दौर में हिकिड़ो रियासती दहशतगर्दी थी, ॿियूं उन्हनि खे स्पॉन्सर कराए हिकिड़े क़िस्म जा माण्हुनि जे लाइ मसइला पैदा कनि, माण्हुनि जो क़त्लेआम कराइनि। थोरी फाटक उन में असांजा माण्हू शहीद थिया। तंहिंखां पोइ जेको आहे असांजो कराची, हैदराबाद, नवाब शाह, सखर, उते जेके आहे शहरी दहशतगर्दी थी, असांखे लाश मिलिया, ॻोरनि में बंदि थी करे मिलिया। इहे असांजा हीरोज़ आहिनि, अननोन हीरोज़ आहिनि जो अञा ज़िक्र असां न कयो आहे। उन खां पोइ बाक़ाइदे हिकिड़े क़िस्म जी ॼण तहरीक आहे सरकार जे तरफ़ां, नौजवान खणणा आहिनि, नौजवाननि खे जेको खंभे वञिणो आहे, ऐं उन्हनि वञा उन्हनि खे सालनि जा साल जेको आहे सो जेल में रखिणो आहे, त हुकूमतूं ॾियणियूं आहिनि, चार्जिस ॾियणा आहिनि। ऐं उन में जा ईअं चयो तव्हां असांखे जीअं शहरनि में दहशतगर्द थियूं, लाश मिलिया असांखे तोबरनि में बंदि थियल, अहिड़े नमूने सां स्टेट पॉलिसी जे करे असां वटि इहे थियो त घणनि गबरू जवान जा असांखे जेके आहिनि उहे डेड बॉडीज़ मिलियूं। हाणे हिन में सभु नाला त ॾेई नथा सघनि न। मिसाल तौर ते थोरे टाइम में मां रुॻो अवांजो तवजो जिन ॻाल्हि ॾिसी करणु चाहींदुसि उहो ॻाल्हियूं कंदासीं। मां मिसाल थो ॾियां, हिन दौर में जेको सो हबीबुल्ला जारे जो सियासी शहीद आहे, अहिड़े नमूने समीउल्लाह कनोड़ो आहे, कुर्बान खुआवर आहे, रूपो चुलियाणी आहे, नूरुल्लाह तुंजो आहे, एजाज़ सोलंगी आहे, ऐं हिन में जेको आहे सो अमानुल्ला खुआरो मुंहिंजे ॻोठ जो मुंहिंजे न्याणे जो जेको आहे उहो भाउ। असां हुन आइनी शायदि आहियूं त असांखे लाश कीअं मिलिया, सो उन्हनि ते कमु थियणु घुरिजे न। उन्हनि ते जेको आहे सो ॿियो ॿुधो त बशीर कुरैशी लाइ छा था चओ, हीरो आहे असांजे हिन दौर जो। हिन माण्हू हिकिड़ो जेको वॾो छो करे, छो माना स्ट्रेंथ जो, ताक़त जो, कुवत जो, सिंधी माण्हू जे हिकिड़े हुअण जो, उनजे तशदुद जो हिकिड़ो जेको कई असांजो कराची में हिकिड़ो मुज़ाहिरो, ऐं उनखां पक ई त पोइ हिनखे बख़्शीदा कोन। ऐं ॻोल्हाया त हिन सिक्योरिटी पहिरीं ख़बर ॾिनी संदसि शहादत जी। मां शहादत शहीद इन करे थो चवां त ईअं वेठे वेठे ईअं जेको असांजो खसिजी वियो, उन ते तहक़ीक़ कान थी, उन ते इन्वेस्टिगेशन कान थी त इहो माण्हू असांखां कीअं विसरी वियो, छो विसरी वियो। हाणे मां वाइंड अप कयां, वरी वक़्तु न वठां। मुंहिंजो हिपोथीसिस न आहे, तारीख़ी हक़ीक़त जी रोशनी में मां अर्ज़ु अव्हांखे कयां त
त सिंध प्रोड्यूस कंदी रही आहे हीरोज़। सिंध संड न आहे पर हिते हीरोज़ पैदा थियनि था, हीरोज़ जो पदो पियो थो वञे। मूं ॿ मिसाल ॾिना, हिकिड़ा अंग्रेज़नि जा, अंग्रेज़नि जे दौर जा, ॿियो असांजे दौर जा। अंग्रेज़नि जे दौर में ईअं वेल ऑर्गेनाइज़ हिकिड़ी जेके त स्टेट टेररिज़म न रहियो, उते उते जेको इंट खे चढ़ी आयो उन्हनि जे ख़िलाफ़। जंहिं मिसाल ॻाल्हि किन में त हो सख़्तगी रहिया, हेमू कलाणी लाइ, पीर सूर बादशाह जे लाइ, इन्हनि उन्हनि खे सख़्तीअ सां उन्हनि सोचियो त हिनखे छॾिणो न आहे। पर हिते हाणे असांजे ॾींहंनि में हाणे इहा हिकिड़ी आम हिकिड़े क़िस्म जी रिवायत आहे। असांजे लाइ अलाए अलाए कहिड़ो माहौल पैदा थी वियो आहे, जंहिंमें जेको कंधु खणे थो त उनजो कंध जो पासो लुणियो थो पियो वञे। मां वरी थोरो आख़िर में वरी पंहिंजो मां वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो ऐं सिंधी संगत यूके जो थोरो मञा, पर थोरो मञी मां हिकिड़ी ॻाल्हि कयां। हे असांजा सेमिनार, असांजूं ॻाल्हियूं, असांजा डिस्कशन्स, उहो ॻाल्हियूं जूं ॻाल्हियूं रहिजी वेंदियूं। उनखे सॉलिड नमूने सां उनखे कमु करिणो आहे। उहो कमु तॾहिं थींदो जॾहिं तव्हां महिरबानी कयो, स्पॉन्सर कयो, हिकिड़ा संजीदा रिसर्च स्कॉलर्स करो, हिकिड़े हिकिड़े दौर ते अलॻि अलॻि कमु करायो, मिलायो न। मिलाइण जे करे छा थींदो, घणा माण्हू रहिजी वेंदा। को अॼोके दौर ते लिखे, को अंग्रेज़नि जे दौर ते लिखे, को टालपुरनि जे दौर ते, पोइ आहिस्ते आहिस्ते पहुचे पोइ मुंहिंजे 712 ते वञी असां पहुचो। त सिंध जे इन ख़ूबीअ, इन काण ऐं उनजी इन अज़मत खे जेको आहे दुनिया जे आॾो आणणो आहे, हिकिड़ो वेल ऑर्गेनाइज़ नमूने सां रिसर्च मेथोडोलॉजी जे हिसाब सां उहो कमु कबो। गुल हयाती इंस्टीट्यूट खोड़ मवाद गॾु कयो आहे। हिकु सरकारी दरबारी इदारो कोन्हे, हिकिड़े लोहर पुट आहियां मां, पंहिंजे ज़रिए वसीले सां ठाहियो आहे। मवाद घणो गॾु कयो आहे। सिंध दोस्तनि जो बि मवाद गॾु कयो आहे, सिंध दुश्मन जो बि मवाद गॾु कयो आहे। तव्हां महिरबानी कयो, प्रोजेक्ट ठाहियो, स्पॉन्सर कयो ऐं उन ते कमु करायो। त तंहिं करे मुबारकूं मां खे त अॼु अहम हिकिड़े टॉपिक ते हीरोज़ खे यादि कर। हीरोज़ खे जेको आहे सो चइजे त किराज अक़ीदत, किराज तहसील पेश करण लाइ अवां 2-3 दोस्त गॾु कया आहिनि। अचो त उनखे थोरो तहक़ीक़ी हिसाब सां दुनिया जे आॾो पेश कयोसीं। तव्हांजी वॾी महिरबानी। मां त अॼु वक़्तु नथो ठाहियां, मूंखां वधीक शेफ्ता सियाणा ऐं ॾाहा ॿिया आहिनि जेके पार्टिसिपेट कंदा ऐं उन्हनि खे ॿुधंदे मूंखे हिकिड़ो सुकून मिलंदो। थैंक यू, थैंक्स अ लॉट।